अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिस रहिया आहियो STN न्यूज़। दड़े मां ख़बर ॾींदा हलंदासीं असांजे रिपोर्टर सारंग अली शाह जी। दड़े में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, PP अॻूणे ज़िले सदर ارباب वज़ीर मेमण जी दावत ते दड़े में संदस रहाइशगाह ते पहुतो, जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि साणस गॾु हो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, उन्हनि ते वफ़ाक़ समेत कंहिंजो बि कब्ज़ो नाहे। ॿेटनि वारे मामले ते सिंध असेंबली में सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो, जॾहिं त PP जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार कयो हो। जंहिंखां पोइ उहो गैर कानूनी ऑर्डिनेंस ख़तमु थी चुको आहे। हिन चयो त परवेज़ मुशर्रफ जे दौर में बि ईअं कयो वियो हो, पर सिंध जा माण्हू पीपल्स पार्टी सिंध जो हिकु इंच बि कंहिंजे हवाले न कंदी। हिन चयो त ठठे ऐं सिजावल ज़िले जा रोड रस्ता ख़तमु थी चुका हुआ, पर पीपल्स पार्टी उहा रस्ता ठाराए अवाम खे सफ़रे सहूलियतूं फ़राहम कयूं। हिन चयो त दड़े समेत मुख़्तलिफ़ शहरनि खे तालुक़े जो दर्जो ॾियण वारो फ़ैसिलो वज़ीर गौर आहे।